क़ौमी अदब लाइ आलमी सतह ते जा खोड़ींदड़ तंज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जी मेज़बानी हेठि इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में 2 ॾिहाड़नि वारी ॿी लोक अदब सान्या कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिं में ॾाढ धणीनि लोक अदब जे तहफ़ुज़ ऐं तरक़ी लाइ सिंधी लोक अदब तारीख़ जे नाले सां पंहिंजी वेबसाइट क़ाइमु करे डिजिटल इदारे जे क़याम अमल में आंदो। इन क़िस्म जो ऐलान जारी रहंदड़ 2 ॾींहनि वारी ॿी सान्या लोक अदब कॉन्फ्रेंस दौरान कयो वियो। कॉन्फ्रेंस खे अलॻि-अलॻि वहकनि में विरहायो वियो, जंहिं में सुघड़ औरतनि जी सान्या, सुघड़ाइप जी सान्या, लोक अदब सनफ़नि जी सान्या, बुझारत ऐं प्रोलिन जी ॾे-वठि, ॾोर बेतनि जा मुक़ाबला ऐं सिंधी लोक अदब समेत मुख़्तलिफ़ किताबनि जी पधिराई जा सेशन शामिल हुया। लोक अदब सान्या कॉन्फ्रेंस जी मुख्य तक़रीब वारे सेशन जी सदारत लोक अदब में PhD कंदड़ डॉक्टर अली अकबर असीर कुरैशी कई, जंहिं में आलमी अदीबनि, मुफ़क्किरनि, कानूनदाननि पंहिंजे मुनफ़रिद तक़रीरनि ऐं क़ौमी अदब जे वाधारे ऐं तहफ़ुज़ ते ज़ोर भरियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर अली अकबर असीर कुरैशी, प्रोफेसर बख्श अली बेवस चांडियो, एडवोकेट शाहिद लतीफ़ सुमरो, सूफ़ी स्कॉलर मोर मुग़ैरी, सलाद जे बानी चेयरमैन आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, औरत तहक़ीक़ दान सिंधु सिंधी जिसारत इलियास जोखियो, गुल हसन ऐं ॿियनि सान्या हवंदनि चयो त लोक अदब सिंधी क़ौम जे मौरूसी मिल्कियत आहे। ॿोली बचाइण आहे त क़ौमी अदब बचाइणो पवंदो, छो त अरगून दौर वांगुरु अॼु बि सिंधी ॿोली ते पाबंदी मढ़ण जा हरबा हली रहिया आहिनि। इन तक़रीब में मुख़्तलिफ़ सेशन थिया, जंहिंखां पोइ 2 ॾींहनि वारी तक़रीब जी पुॼाणी थी। लोक अदब जिंदाबाद, लोक अदब जिंदाबाद, जिंदाबाद। वटि मिठा थियो महिमान, चांजा अकबर चां कुर्बान जो आयो असांजे अंगण ते, अजीब आयो अंगण ते एहसान इलाही करे। मुर्शिद देर पर स्पेड देम ते कचारी कभी कुर्बा